दोस्तों आऊँ तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। असीं हींअर मौजूदु आहियूं पेरूमल ॻोठ माणो ख़ान चांडियो में। ऐं माणो ख़ान चांडियो जे ॻोठ जे भर भर में हिकु क़दीमी तारीख़ी बाग़ आहे चाचे माठीणी ख़ान चांडियो जो। हिन बाग़ में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वण आहिनि, जंहिंमें अंब आहे, अंब मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो। उनखां सवाइ चकूं, खजी, फारवो, गेदूड़ो, खेरावल, तूत, लेहार, ॼमूं, गिदामड़ी, बादाम, उनखां सवाइ अमलदास ऐं ॿिया केतिरा ई वण आहिनि, गुल ॿूटा आहिनि। हिन बाग़ जी ख़ूबसूरती, हिन बाग़ में जेके वण पोखियल आहिनि, अचो त तव्हांखे उनखे दोस्तों हिते जंहिं बाग़ में बीठो आहियां, इहो ॻोठ माणो ख़ान चांडियो जो क़दीमी बाग़ आहे चाचा मिठा ख़ान चांडियो जो। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो हिन बाग़ खे संभालींदड़ आहे उस्ताद पीर अल प्यासी। उनजो फ़र्ज़ंद जेको कज़ाफ़ी नौजवान आहे, सोशलिस्ट माण्हू आहे, समाजी अॻुवान आहे ऐं पीपल्स पार्टी जो बि अॻुवान आहे। उन हिन वणनि जी देखभाल कई आहे, उन्हनि वणनि जी जेको आहे सो देखभाल करे थो। हे मुंहिंजे पोयां जेको वण बीठो आहे, इन जो नज़ारो तव्हांखे ॾेखारियांदो। हिन हिकिड़े वण में ॿिनि क़िस्मनि जूं जिन्सूं बीठल आहिनि अंबनि जूं। हिकिड़े पासे सिंधड़ी अंब आहे त ॿिए पासे लंगड़ो आहे। तव्हांखे ॾेखारे सघां थो। हीउ जेको आहे सो ही मुंहिंजे साम्हूं तव्हां ॾिसो, हीउ लंगड़ो आहे। हीउ लंगड़े जो पितो आहे, हीउ लंगड़ो आहे अंब। ऐं हिन साॻिए ई वण में वरी सिंधड़ी आहे। हीउ साॻियो ई वण आहे, हिकिड़े पासे हिकिड़े ॾार में लंगड़ो बीठल आहिनि त ॿिए पासे वरी सिंधी अंब जेको सिंधड़ी आहे, सिंधड़ी उहो बीठल आहे। हिकिड़े ई वण में ॿ खां टे जिन्सूं थियनि थियूं। पुराणे वक़्त में जेके बाग़ाई हूंदा हुआ, उहे पंहिंजी जेका आहे सा हिकमत अमली सां, पंहिंजे ॾाहप सां हिननि वणनि खे कलम करे हिकिड़े हिकिड़े वण मां ॿ ॿ टे टे जिन्सूं तयारु कराईंदा हुआ। ही अंबनि जा बाग़ आहिनि। इन खां पोइ हिते वरी जेके आहिनि से ही चकूं जा वण आहिनि। हिन में तव्हां ॾिसी सघो था त चकूं जेके आहिनि से किथे किथे नज़र अचनि पिया। हीउ चकूं जो वण आहे ऐं हीउ चकूं तव्हां ॾिसी सघो था। हीउ चकूं बीठा आहिनि, हीउ चकूं आहे। ऐं जे मथां जेको आहे सो चकूं ॾिसण में अचे पियो, चकुनि जा वण बि आहिनि। दोस्तों हीउ जेको मुंहिंजे मथां वण बीठो आहे, इन खे गिदामड़ी छॾींदा आहिनि। हीअ गिदामड़ी आहे, हिन जा पन जॾहिं टेस्ट कंदासीं त उहे बि खटा असांखे लॻंदा। ऐं हिते गिदामड़ी बि जेको आहे सो गिदामड़ी जो बि पुराणो वण आहे। हिन बाग़ जी ख़ुशूसियत आहे त हिन में हर क़िस्म जो वण अॼु बि मौजूदु आहे। बरसातूं क़यामत खेज़ जेके बरसातूं आहियूं, ॿोॾूं आहियूं, उन में बि हितां जे हिन बाग़ जे मालिकनि हणा वणा करे पाणी कढाए हिननि वणनि खे बचायो आहे। मुंहिंजे पोयां हिकिड़ो ख़ूबसूरत वण आहे, जंहिंजा गुल तव्हां ॾिसी सघो था केॾा सुहिणा आहिनि ऐं हुबकार अचे पई, तमामु बहितरीनु ख़ुशबू आहे। हितां मटींदे हिन वण जी जेका ख़ुशबू आहे, जेका हुबकार आहे, उहा दिलि खे बाग़ बार करे छॾे। केॾो ख़ूबसूरत वण आहे। दोस्तों ही मुंहिंजे पोयां हिकिड़ो बादाम जो वण आहे, उनजे पासे में अमलदास जो वण आहे। हीउ जेको ख़ूबसूरत गुल झलियो बीठो आहे वण, इन खे बि अमलदास चवंदा आहिनि। उनजे पासे में गिदामड़ी जो वण आहे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिते वण ॿूटा गुल पोखियल आहिनि। ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। जॾहिं बाग़ में असां अंदरि आया आहियूं, बाग़ जो नज़ारो कयो अथऊं त दिलि बाग़ बार थी आहे। वणकारी मुख़्तलिफ़ पखियुनि जूं ॿोलियूं, ॾाढो ख़ूबसूरत मंज़र आहिनि। अचो त तव्हांखे ॾेखारियां। बाग़ आहे कहिड़े ॻोठ में आहे? ही माठीणी ख़ान चांडियो बाग़ आहे। हिन में ॻोठ माणो ख़ान चांडियो, हिन में गिदामड़ी आहे, हिन में बादाम आहिनि, खीरावल आहे, खजी आहे, खीरोवल आहे। सभु शइ हिन बाग़ में देखभाल करे रहिया आहिनि। गिदड़ो, फारवो, ॼमूं, खजी, अंब, चकूं, हर शइ हिन में आहे। बख़्शे पियो जी आहे, बिल्कुलु माना जेको आहे रौनक ऐं बहारी सां ॻोठ खे माना जेको आहे रौनक ॾेई वेठो आहे। हीउ बाग़
ऐं असां हिन जी बाग़ जी असां देखभाली कयूं था पिया। दोस्तो ही बाग जो ॿियो हिसो आहे जिथे भाॼियूं पिणु पोखियल आहिनि। मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था ही वलूं आहिनि मुख़्तलिफ़ भाॼियुनि जूं, जंहिंमें तूरियूं आहे, मेहो आहे, फ्रूट बि आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ ऐं ही लीमनि जा बाग बि आहिनि। ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे। अचो त हिते बाग़ाई जेके कमु कंदा उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन बाग जे हवाले सां हुनजो छा चवणु। जो नालो अंबियो आहे, मेघवाड़ ज़ात जो आहियां, बाग वठंदड़ आहियां। असां बकर पोखींदा आहियूं। केतिरा सालनि खां बागनि जो तूं कमु करींदो? जी असां अयूब जे दौर सां मुंहिंजो पीउ बि कमु कंदो हो, ऐं उन खां पोइ असांखे बि थोरी घणी हेर आहे, कॾहिं घाटा आहिनि कॾहिं नफ़ा आहिनि, पर इन हिसाब सां असां लॻा पिया आहियूं। बाबा माणे खान जो ॻोठु आहे हा ऐं बाग ही क़दीमी पिराणो बाग आहे, कंहिंजो? माठीणे खान जो आहे। अच्छा, हा, पिराणा माण्हू आहिनि, पिराणा बाग आहे हिते। कहिड़ा कहिड़ा वण आहिनि हिन में? वण हिते तूत आहिनि, खीरोला आहे, जैतून आहिनि, ऐं इहे चकू आहिनि, अंब आहिनि, पिराणा वण आहिनि बिल्कुलु। हा, अॻे ॿिया बि वण जाम हूंदा, माना खीरोल ॿिया बि वण हूंदा हुआ, उहो ख़तमु थी विया ॿोॾियुनि जे करे। हाणे कुझु आहिनि, थोरा घणा आहिनि। जी बाग केतिरो हिन वक़्तु ज़रूरी आहे? बाग त सुठो ज़रूरी आहे, पर हाणे मसइलो इहो आहे त पाणियुनि जी थोरा घणा खोट ॿोॾियुनि जे करे, ऐं मसइलो इहो आहे त हाणे इहे बाग ॾींहों ॾींहुं ख़तमु थींदा वञनि, इन्हनि जे करे बसि हाणे जी शाबाश आहे इन्हनि खे। सो अञा बि पिराणे हिसाब सां रखंदा अचनि था, न त बागनि में हींअर एॾो मुनाफ़ा कोन आहिनि, पर हीअ शौक़ु जे करे रखनि था धणी, इन जे करे आहे। पखी पखण अचनि था? पखी पखण जाम था अचनि। कहिड़ा कहिड़ा पखी अचनि? चतूं अॻे हूंदा हुआ 2011 वारी बोर्ड में, माना चतूं विया हलिया पंहिंजे मुल्क मां। अलाए छाजे करे, अलाए बुख जे हिसाब सां, अलाए छाजे करे विया हलिया। बाक़ी ॿिया पखी पखण अचनि था, इहे अचनि था ॿिया। अच्छा, हिन में कहिड़ा कहिड़ा वण थियनि था? खीरोला आहे, अंब आहे, तूतनि जा वण इहे सभु आहिनि। अच्छा जी हा। हुन खां सवाइ ॿियो ही पंहिंजो गुल जेके गुलाबी झले वेठो आहे, इहो छाजो वण आहे? इहो आहे इन जो अमलदास हूंदो आहे न, उहो उन पासे में? उन पासे में ॿियो बि इहो आहे, गिदामिड़ी आहे न। अच्छा, जी हा। घणा माना हिते वणनि? इलाही आहिनि, शुक्रा जाम आहिनि। अच्छा, जी हा। हा हा। पखी पखण अचनि था? जाम था अचनि। अच्छा, जी हा। कहिड़ा कहिड़ा पखी अचनि था? इहो आहे तालुड़ी छी, कबर छी, हेड़ो छो, कांउ छो, इहे कोयल छूं, सभु छूं इहे अहिड़ा। असांजो आहे होॾे परे पासे आहे। तव्हांजे बाग में कहिड़ा वण आहिनि? उनमें अंब आहे, खीरोल आहे, तूतनि जो वण आहे, फावरा आहिनि, इहे आहिनि। नालो छा आहे? माठिणो खान। अच्छा, ही माठिणो खान बाग तुंहिंजो आहे, माना तुंहिंजे ॾाॾे जो आहे? जी हा। पंहिंजे मेज़बान एडी कुंबर खे नए प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अला भाई।